आला ऐं बरपा से गैर क़ानूनी सिरनि जा भठा आवाम लाइ बीमारियुनि जी फैक्ट्रियूं बणिजी वियूं। सिरनि जी भट्टियुनि में गंद किचिरो, प्लास्टिक, ख़ारिज थियल कपिड़ा, बूट, टायर, ख़तरनाक केमिकल सरेआम इस्तेमालु। सिरनि जी भट्टी मां निकिरंदड़ ख़तरनाक धुओं सबबि हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगी दाव ते लॻनि। हालात जे बरपासे वारे इलाइक़े में क़ाइमु 100 खां मथे गैर क़ानूनी सिरनि जा भठा आवाम लाइ बीमारियुनि जूं फैक्ट्रियूं बणिजी वियूं। सिरनि जी भट्टीअ मां निकिरंदड़ धुओं सबबि हज़ारे इलाइक़े वासी मुख़्तलिफ़ वबा बीमारी में मुब्तला थी विया। सिरनि जी भट्टियुनि ख़िलाफ़ मीडिया ते हलायल ख़बरुनि जो सिंध हुकूमत पारां नोटिस वठण बैदि इन्वायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी हैदराबाद रीजन जी डिप्टी डायरेक्टर मुनीर अब्बासी पंहिंजी पूरी टीम सां गॾिजी समूरी भट्टियुनि जी विज़िट कई। विज़िट करण बैदि गंद किचिरो, प्लास्टिक, कपिड़ा, केमिकल ॿारींदड़ 26 सिरनि जी भट्टियुनि खे सील कयो वियो ऐं खेनि शूज़ नोटिस पूर्ण जारी कया, मगर बिना माफ़िया इंक्वायरमेंट खाते जे शोकाज़ नोटिस तौरु सील कया विया। भट्टियुनि वारे हुकूमत थधेदन भट्टियुनि जी चिमनी ॿारे सरेआम गंद किचिरो, प्लास्टिक, कपिड़ा, बूट ऐं केमिकल साड़ण लॻा, जॾहिं त इंक्वायरमेंट खातो बिना माफ़िया जे अॻियां बिल्कुलु बेवस बणिजी वियो। हालात जे सियासी समाजी तंज़ीमुनि अॻवान अब्दुल रशीद ॾेथो, सरदार अयाज़ मेमन, रहमतुल्लाह बिलाल ऐं ॿियनि भट्टियुनि जे गंद किचिरो ॿारण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे इंतिज़ामिया खां घुर कई आहे त ॻोठनि में शहरी आबादगारी जे वेझो क़ाइमु समूरे सिरनि जी भट्टियुनि खे ड्राई पट कयो वञे ऐं आबादी खां परे क़ाइमु सिरनि जी भट्टियुनि खे पाबंद कयो वञे ऐं गंद किचिरो, प्लास्टिक, बूट, ख़तरनाक केमिकल ॿारण तौरु इस्तेमालु न कनि। ॿिए सूरत में इन्वायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी ऐं भट्टी माफ़िया जे ख़िलाफ़ भट्ट मोरी वटि क़ौमी शाइरा वटि धरणो हणी सख़्तु एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट आमजद अली, शाइन न्यूज़।